ऐं ॿी ॻाल्हि त ही सोशल मीडिया जो ज़मानो ऐं अक्सर नौजवान अॼु सोशल मीडिया ते 70% नौजवाननि जो सोशल मीडिया ते कमु छा आहे? फोटू हण बस। ज़िले जो सदर हूंदो, तालके जो सदर हूंदो, यूनिट जो सदर हूंदो, सूबाई आमला जो रुकन हूंदो, तालके जे आमला जो रुकन हूंदो, ज़िले जे आमला जो रुकन हूंदो। जमियत तलबा त परे जी ॻाल्हि, मुंहिंजे जमियत उलमा जो बि हाल इहो आहे। कॉपी पेस्ट माहिर आहे, पंहिंजी का तजुर्बो कोन्हे, पाण खे का ख़बर न आहे। मां आयो हाँ हिन वक़्त ताईं रुगो इहा परेशानी आहे त राशिद साहब सां सेल्फी कीअं निकिरे, रुगो परेशानी। ऐं हितां निकिरी वेंदासीं त सभिनी जे वालनि ते जंहिं जंहिं मूं सां फ़ोटो कढाइण में कामयाबु थिया उन्हनि जे वाल ते रुगो मूं सां गॾु सेल्फी नज़र ईंदी। इहो तव्हांजो एजेंडो न आहे, इहो तव्हांजो मशन न आहे, इहो तव्हां पंहिंजो पाण सां ऐं मूं सां मुख़लिस न आहियो। हुजणु इहो घुरिजे त जिन वटि हिते फेसबुक ऐं ट्विटर ऐं व्हाट्सअप आहे ऐं उहे सुबुह खां वठी हिते वेठल रहिया आहिनि, उहे पंहिंजनि अकाउंटनि खां सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं जी कारगुज़ारी अवाम जे साम्हूं रखनि। त जमियत तलबा इस्लाम छा कयो? कहिड़े मौज़ू ते तलबा तक़रीर कई, कहिड़ो नुक़्तो? हर तक़रीर मां हिकु पॉइंट खणो ऐं उहा पंहिंजे ट्विटर ते अपलोड कयो, पंहिंजे सोशल मीडिया ते अपलोड कयो, पंहिंजे व्हाट्सअप ते अपलोड कयो, पंहिंजे व्हाट्सअप जे स्टेटस ते रखो। पोइ मां सम्झंदुमि त हा मां नज़रियाती पंहिंजा कारकुन तयारु करण में कामयाबु थी वियो आहियां। जेकॾहिं मुंहिंजो फ़ोटो हूंदो त ईअं महसूसु थींदो त मां पंहिंजा मुहिबीन त बढ़ाया आहिनि, शायदि पंहिंजे नज़रिए जा मुहिबीन अञा ताईं मां बढ़ाए न सघियो आहियां। ख़ुदा जे वास्ते इन सिलसिले मां पंहिंजो पाण खे कढो। इहो हिकिड़ो दिमाग़ जो फतूर आहे, ॿियो कुझु कोन्हे, ख़ुदनुमाई आहे, ॿियो कुझु न आहे। हक़ीक़त में मां सच थो चवां, अल्लाह खे गवाह बणाए थो चवां, माण्हू दिलदाला हूंदा सेल्फिन जा, हूंदा माण्हू दिलदाला त कंहिं नमूने सां असांजी सेल्फी निकिरे। शायदि मां उहो वाहिद वर्कर हा, मां अल्लाह खे गवाह बणाए थो चवां, मूंखे कॾहिं बि सेल्फी कढाइण जो कोई शौक़ु न आहे रहियो, कॾहिं बि न आहे रहियो। मुंहिंजो शौक़ु इहो आहे। हे अक्सर वेठा आहिनि ज़िलनि जा उहिदेदार, सूबाई शूरा जा अराकीन, पुछो हिननि खां। रोज़ानो राति जो 3 बजे 4 बजे मां पंहिंजे प्रोग्राम जी हिननि खे ख़बर मोकिलींदो हा। खोड़ सारा वेठा आहिनि, रोज़ानो मोकिलींदो आहे। 70% मुंहिंजूं तस्वीरूं उहे हूंदियूं आहिनि जेके मुंहिंजे पुठीअ खां निकितल हूंदियूं आहिनि। 70% तस्वीरुनि में मुंहिंजो चहिरो न आहे हूंदो जेको मां मोकिलींदो आहियां। 30% में शायदि मुंहिंजो चहिरो हुजे। छा मूंखे शौक़ु न आहे पंहिंजो फोटो ॾेखारण जो? सच में न आहे, अल्लाह जो कसम न आहे। तव्हां कमु कयो, कमु तव्हांखे उते पहुचाईंदो जो तव्हांखे फोटूअ जी ज़रूरत न पवंदी। माण्हू तव्हांजे कम जे ज़रिए तव्हांखे सुञाणींदा त हा वाक़ई हे जमियत उलमा इस्लाम जा उहे कारकुन आहिनि जिन असलाफ़ ऐं अकाबिर जे मशन सां वफ़ा कई आहे। लिहाज़ा पंहिंजो पाण खे, पंहिंजे ज़ात खे, पंहिंजी शख़्सियत खे ॿाहिरि कढी पंहिंजे मशन खे अॻियां कयो, पंहिंजे तहरीक खे अॻियां कयो, पंहिंजे अख़राज़ मक़ासिद खे अॻियां कयो। ऐं ॿियो त फज़ूल शयुनि खां इज्तनाब कयो। सोशल मीडिया तबसरा छा हलंदा आहिनि रोज़, साईं अॼु फलाणो माण्हू फलाणे वटि मानी खाइण वियो, मखण घटि हो मानीअ में। हाणे इहो स्टेटस आहे, हुन ते 300 कमेंट आहिनि। मां तव्हांखे हाणे ॾेखारे सघां थो, हाणे ॾेखारे सघां थो, लेकिन उन जी जॻह ते जमियत उलमा इस्लाम रात बदीन में जलसो कयो ऐं सूबाई सेक्रेटरी जनरल ही मौक़िफ़ रखियो, उन ते 50 कमेंट आहिनि। 50 बि बमुश्किल आहिनि। मखण माखीअ ते 300 कमेंट, तुंहिंजी सेल्फीअ ते 1000 लाइक ऐं जमात जी ख़बर ते 50 बि लाइक ऐं कमेंट कोन्हनि। तव्हां कीअं दावा था कयो त असां जमियत उलमा इस्लाम जा नज़रियाती कारकुन आहियूं? तव्हां कीअं दावा था कयो त असां जमियत तलबा इस्लाम जा नज़रियाती कारकुन आहियूं? अवां नज़रियात जा तॾहिं हामिल थींदो जॾहिं तव्हां पंहिंजे फज़ूलियात खे छॾे करे जमात जे मशन खे अॻियां रखंदो।